हाँ सदाम अॼु असां सिंधी में सबक पढ़ियोसीं। सबक ॿियो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा जवाब तव्हां ॿुधाईंदव। सवाल नंबर पहिरियों आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे थञ पीअण लाइ कंहिंजे हवाले कयो वियो? जवाब अरब जे रवाज जे मुताबिक़ थञ पीअण लाइ पाण सगुरनि खे बीबी हलीमा रज़ियल्लाहु ताला जे अन्हा जे हवाले कयो वियो। शाबाश। सवाल नंबर ॿियो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे नबूअत जो पैगाम कंहिं पहुचायो? जवाब नबूत जो पैगाम हज़रत जिब्राइल अमीन पहुचायो। सवाल नंबर टियों ॿुधाइजो बाबा। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कहिड़ी तबलीग कई? जवाब पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहा तबलीग कई त अल्लाह खे हिकु करे मञियो, उन सां कंहिंखे बि शरीक न करियो, बुतनि जी पूॼा न करियो। शाबाश। सवाल नंबर चौथों ॿुधाइजो बाबा। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके मां मदीने ॾांहुं हिजरत छो कई? हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके मां मदीने ॾांहुं हिजरत उन करे कई जो मके जा काफ़िर सदा जानी दुश्मन थी पिया ऐं खेनि असाबनि खे तकलीफ़ूं ॾियण लॻा हुआ। शाबाश। सवाल नंबर 5 ॿुधाइजो बाबा। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़िंदगीअ मां असांखे कहिड़ो सबक मिले थो? जवाब हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़िंदगीअ मां असांखे सबक मिले थो त असीं अल्लाह ताला खे हिकु करे मञूं, सुठा इख़लाक़ धारियूं, सच ॻाल्हायूं ऐं ॿियनि जो एतिराम करियूं, बुतनि जी पूॼा न करियूं। शाबाश।